जय झूलेलाल। मां हीना अगनाणी अवां सभी दर्शक मित्रन जो हिन चेटीचंड जे स्पेशल एपिसोड में तव्हांजो मां हार्दिक स्वागत कयां थी। दोस्तों, चेटीचंड असांजो पंहिंजो ॾिणु आहे। चेटीचंड सिर्फ़ भारत में न पर दुनिया जे कुंड कुर्छ में जिते बि सिंधी वसियल आहिनि उते धाम धूम सां मल्हाईंदा आहिनि। हा, पर उहा ॻाल्हि अलॻि आहे त के किथे कीअं मल्हाईंदा आहिनि त के किथे कीअं मल्हाईंदा आहिनि। चेटीचंड जे बारे में तमामु घणियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे ख़बर कोन्हे। इन विषय में वधीक ॼाण ॾियण जे लाइ असांजे स्टूडियो में अॼु हाज़िर आहिनि श्री वासुदेव माखीजा। श्री वासुदेव माखीजा हिकु वॾा आर्टिस्ट आहिनि। हू केतिरनि ई फिल्मुनि में ऐं नाटकनि में मुख्य भूमिकाऊं अदा करे चुका आहिनि। तंहिंखां सवाइ भारतीय सिंधु सभा में वर्किंग कमेटी जा मेंबर आहिनि ऐं मुख़्तलिफ़ संस्थाउनि में अलॻि अलॻि नमूने हू जुड़ियल आहिनि। मणिनगर जी सिंधी पंचायत में बि हू रेज़िडेंट तौरु पंहिंजूं सेवाऊं ॾेई रहिया आहिनि। तव्हांजो असांजे मंच में हार्दिक स्वागत आहे। नमस्ते। पंहिंजे मुख्य विषय ते असां अचूं त चेटीचंड जीअं त मां ॿुधायो सॼी दुनिया में सिंधी धाम धूम सां मल्हाईंदा आहिनि। चेटीचंड मल्हाइबो छो आहे? हिना जी पहिरीं ॻाल्हि त चेटीचंड छो मल्हाइबो आहे। असां सिंधी असांजो इष्ट देवता साईं झूलेलाल जे प्रागट्य जो ॾींहुं चेट संवत 1007 चेट जो महीनो बीज जे शुक्ल पक्ष में असांजे इष्ट देवता साईं झूलेलाल जो जनम थियो। उन जो अॻियो नालो जेको छठीअ में नालो उदयचंद निकितो, रतन राय जे घर हुननि जनम वरितो। उन जे ख़ुशीअ में ही असांजो नओं साल ऐं असांजे इष्ट देव जे प्रागट्य जो ॾींहुं हुजण जे करे असीं सिंधी हिन खे सिंधियत ॾींहुं प्लस में नओं साल करे मल्हाईंदा आहियूं। इन करे असां हिन खे चेटीचंड खे ॾाढो धाम धूम सां मल्हाईंदा आहियूं। बराबरि। चेटीचंड मल्हाइण जे पुठियां कहिड़ो राज़ रहियल आहे, उन जे बारे में रोशनी कयो न। हा, चेटीचंड असां इन करे मल्हाईंदा आहियूं जीअं त संवत 1007 खां अॻु मिर्ख शाह बादशाह जॾहिं अखंड भारत हो, अखंड भारत जे सिंध प्रदेश में मिर्ख शाह बादशाह जो सिंधियुनि जे मथां अति अकीचार हो। अकीचार ज़ुल्म हो उन्हनि जे मथां ऐं एतिरो ज़ुल्म हो जो सिंधी वीचारा परेशान हुआ। हुननि छा कयो, जीअं त असांजा वॾा जेके हुआ सनातन धर्म में मञीदड़ हुआ। सनातन धर्म में मञीदड़ हुजण जे करे हुननि दरिया शाह ते वञी करे ऐं प्रार्थना कई। लगातार 3 ॾींहं बुख उञ ते हुन परमात्मा खे ॿाॾायो। परमात्मा खे ॿाॾाइण खां पोइ उते आख़िर 3 ॾींहं ते उते आकाशवाणी थी त तव्हां कंहिं बि क़िस्म जी चिंता न कयो ऐं मुंहिंजे प्रागट्य जो ॾींहुं 1007 जे शुक्ल पक्ष बीज जे चेट जे महीने में मां रतन राय जे घर नसरपुर में जनम वठंदुमि ऐं उन ॾींहं ते असां सभु सिंधी चेट जे महीने में असांजे इष्ट देव जे प्रागट्य जो असांखे ज़ुल्मनि खां बचायो। ऐं हूअं ई बि गीता जे अंदरि परमात्मा जी चवणी आहे। परमात्मा चयो आहे यदा यदासी धर्मस्य ग्लानि भवति भारत। माना जॾहिं जॾहिं पृथ्वीअ ते धर्म जी हानि थींदी तॾहिं तॾहिं मां साकार रूप में मनुष्य रूप में अची करे दुख मिटाईंदुमि। इहो परमात्मा जो वचन ॾिनल हो। तंहिं करे परमात्मा सिंध देश जे नसरपुर में जनम वठी करे सिंधियुनि जा दुख दूर करण जे लाइ प्रागट थिया। ऐं इन ख़ुशीअ में जॾहिं सिंधियुनि जा सभु दुख दूर थिया तॾहिं सभु सिंधी पंहिंजे नमूने इन चेट जे महीने जे चेटीचंड करे ॾाढो सुठे नमूने धाम धूम सां अलॻि अलॻि संस्थाउनि में अलॻि अलॻि जॻहियुनि ते अलॻि अलॻि शहर में न सिर्फ़ु हिंदुस्तान में न सिर्फ़ु सिंध में न सिर्फ़ु पाकिस्तान में पर दुनिया जे कुंड कुर्छ में सिंधी जिते जिते वसनि था, जिते बि सिंधी हूंदा उन चेटीचंड जे ॾींहुं पंहिंजे इष्ट देवता खे कॾहिं बि कोन भुलिजंदा आहिनि। अलॻि अलॻि प्रकार सां अलॻि अलॻि नमूननि सां हू पंहिंजे साईंअ खे ॿाॾाईंदा आहिनि। बहिराणा कढंदा आहिनि,
पलव पाईंदा आहिनि, पंहिंजे साईंअ खे जल देवता खे मनाईंदा आहिनि। हूअं ई बि असांजे इष्ट देवता जो चवणु हो त मुंहिंजो रूप जल ऐं जोत में आहे। जल ऐं जोत में तव्हां पंहिंजो विश्वास अक़ीदो रखी करे जेकॾहिं मूंखे पुकारींदव त मां सदाईं हाज़िरा हज़ूर आहियां। ऐं हिन जी हूअं ई बि ॾिसो, जल ऐं जोत खां सवाइ सॼे दुनिया, पृथ्वी, पाताल, आकाश में कंहिंजी बि पूरी पवणी कान्हे का। जल इंसान जे लाइ ॾाढो ज़रूरी आहे ऐं जल खां सवाइ कुझु बि न आहे। जोत आहे हिकु बुद्धीअ जो प्रकाश। इन करे बुद्धीअ जो प्रकाश हुजणु, बुद्धिशाली हुजणु ऐं अकुलमंद हुजणु उहो बि ज़रूरी आहे। इन करे सिंधियुनि जे इष्ट देवता खां सवाइ कंहिंजी बि पूरत पवणी कान्हे का। जे जल न आहे त जीवन न आहे। इन करे असांजा सिंधी सभु जल ऐं जोत जा पुजारी आहिनि ऐं असांजा इष्ट देवता चवनि था त जल ऐं जोत में मूंखे भाईंदव, मूंखे ॾिसंदव त मां हाज़िरा हुजूर, जॾहिं जिते पुकारींदो मां हाज़िरा हुजूर। बराबरि। हूअं बि झूलेलाल जी खे वरुण देवता बि करे हा वरुण देवता। ऐं न सिर्फ़ु सिंधी पर सिंध सां आजू बाजू, सिंध जे आजू बाजू जेके बि ॻोठ या ॿिया शहर जुड़नि था, उतां जा रहाकू बि वरुण देवता के अलॻि अलॻि नालनि अलॻि अलॻि नालनि सां के ज़िंदा पीर चवनि, के ठकुर उॾेरो लाल चवंदा आहिनि ऐं असां ज़िंदा पीर बि चवंदा आहियूं, उॾेरो लाल बि चवंदा आहियूं, लाल साईं बि चवंदा आहियूं, उदय चंद बि चवंदा आहियूं, पल्ले वारो, घोड़े वारो। साईंअ जा नाला त अखीचार आहिनि। जीअं कृष्ण जा केतिरा ई नाला आहिनि, तीअं झूलेलाल जा बि अखीचार नाला आहिनि। जंहिं नाले सां तव्हां पुकारियो उन नाले सां साईं विराजमानी। सिर्फ़ु आस्था पंहिंजी सच्ची। हा, आस्था हर शइ में आस्था खपे, हर शइ में। अगरि जे तव्हां परमात्मा खे बाॾायो था त अगरि सची दिलि सां, अगरि जेकॾहिं सिंधियुनि 3 ॾींहं अन्न जल त्याग करे अगरि जेकॾहिं साईंअ खे न पुकारियो हुजे हा त आस्था खां सवाइ त हीउ कार्य थियणो ई कोन्हे को। सची दिलि सां आस्था हुजणु ॾाढी ज़रूरी आहे। बराबरि। असां सिंधी चेटीचंड मल्हाईंदा आहियूं त उन ॾींहं ते असां ख़ासि छा कंदा आहियूं? हा, असांखे करणु छा घुरिजे ऐं माना करणु त ईअं घुरिजे जीअं असां ॾियारी मल्हाईंदा आहियूं। ॾियारीअ जे ॾींहं ते पंहिंजे घरनि जूं सफ़ाइयूं कंदा आहियूं, घर खे रंग हणाईंदा आहियूं, घर में लाइट ॿारींदा आहियूं। असांजो ही नओं साल आहे। असां सिंधी पंहिंजा वापारी माण्हू चौपड़ा बि चेटीचंड ते घणा रखंदा आहिनि। असांखे ईअं करणु घुरिजे, असांखे पंहिंजे नमूने घर जूं सफ़ाइयूं करणु घुरिजनि, घर खे रंग रोगन हणणु घुरिजनि ऐं घर में साफ़ सफ़ाईअ सां गॾु जोत प्रगट करणु घुरिजे। जोत त हिकिड़ी जेका मंदर में थींदी आहे, न सिर्फ़ु मंदर जी जोत पर पंहिंजे जॻहियुनि में रोशनीअ जो माना जेतिरो थी सघे उन नमूने रोशनीअ जो ॾेखाव या रोशनीअ जो ॿारणु घुरिजे, अहिड़े नमूने जो करणु घुरिजे। तंहिंखां सवाइ मंदरनि ते जेके झूलेलाल जा मंदर आहिनि उते वञी करे पंहिंजे परिवार सां गॾु उते मथो टेकणु घुरिजे। तंहिंखां सवाइ अखो पाए पंहिंजे इष्ट देवता खे मनाइणु घुरिजे। लाल खे बाॾाइण जो इहो ई हिकु सचो तरीक़ो आहे, अखो पाइणु। हिन जी घणनि खे ख़बर कान्हे अखो छा थींदो आहे। मां तव्हांखे ॿुधायां, अखे में एॾी वॾी ताक़त आहे त अखो इंसानु छो पाईंदो आहे। भई जल जे अंदरि जेके बि जीव जंत आहिनि उन्हनि खे खाद खुराक बि पहुचे ऐं जीअं त असांजा इष्ट देव वरुण देवता आहिनि, जल जा देवता आहिनि, त उन जे आस पास में जेके बि जीव जंत आहिनि उन्हनि खे खाद खुराक मिलणु घुरिजे। मां तव्हांखे ॿुधायां, असांजा मित्र आहिनि हिकिड़ा जेके अखे जे अंदरि उहे शयूं विझंदा आहिनि जेके पाण खाईंदा आहियूं। पाण पंहिंजे घर में सुठियूं सुठियूं शयूं जेके खाईंदा आहियूं उहे अखे में पंहिंजे नमूने विझनि। असां फल फ्रूट खाऊं था, उहे फल फ्रूट विझनि था। सुको फ्रूट खाऊं था त उहे सुको फ्रूट विझनि था। ईअं न त भई जोत में विझणो आहे या दरिया में हीअं परवान करिणो आहे त हेॾां होॾां जो किनो फिथो विझूं। न, सुठे में सुठी शइ जेका पाण खाऊं था अहिड़े नमूने जी शइ असां जेकॾहिं दरिया शाह में परवान कंदासीं त साईं बि ॾिसे पिए थो त भई हिननि पाण जेको खाइनि था अहिड़ी शइ मुंहिंजे जल जे जीवन खे खाराइनि था त परमात्मा सचपच राज़ी थींदो आहे। छो जो जहिड़ो पाण खाऊं, जहिड़ो असांजो मन तहिड़ो तन ऐं तहिड़ो तन तहिड़ो मन। अहिड़े नमूने असांखे बि अहिड़े नमूने जल जे जीवन जी रक्षा करणु घुरिजे, उन्हनि खे समर्पण करणु घुरिजे। त अखे पाइण में बि वॾो महात्म आहे। अखे में मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि थी अचे, असांजा हिकिड़ा एजेड हूंदा असांजी नानी, उहा हमेशह चवंदी हुई, विझाई थी कणा कजांइ घणा, विझाई थी कणा कजांइ घणा। हाणे घणा त एॾा घणा थी विया जो भई मेड़ण जी बात थी। त माना जहिड़ी वाणी हूंदी आहे
त अहिड़ो तसवुरु थींदो आहे। अहिड़े नमूने अखे में त परमात्मा खे ॿाॾाइण जो हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे, तिल फुल समर्पण करे ऐं परमात्मा खे ॿाॾाइबो आहे। इहो हिकु अखे जो नियम हूंदो आहे। अखे जो हिकिड़ो मंत्र बि हूंदो आहे, ओम लाल ओम सहाय, ओम वरुण देवता वरकर वाह देवता, ओम लाल ओम सहाय। यानी विधि विधान सां चेटीचंड जे ॾींहुं हर सिंधीअ खे पंहिंजे घर में अखो पाइणु घुरिजे ऐं जीअं तव्हां ॿुधायो त जोत जलाइणु घुरिजे। हा, मटकीअ जी पूॼा बि ज़रूरी आहे, छो जो ॻुझी कुनीअ में पंहिंजे जेके मन जी आश हूंदी आहे सा ॻुझी कुनीअ में विझी करे उनखे चङी तरह सां सिंगारे करे उनखे कना ॿधी करे ऐं उहा ॻुझी कुनी बि साईंअ जी ठाहे करे ऐं परवान कबी आहे। उन में मन जी जेका मुराद हूंदी आहे सा ॻुझे रूप में प्रगट कई वेंदी आहे, कंहिंखे ॿुधाई न वेंदी आहे, उनखे ॻुझी कुनी चयो वेंदो आहे। चेटीचंड खे सिंधियत ॾींहुं बि करे मञियो वञे थो ऐं अॼु जी तारीख़ में सिंधियत ॾींहुं तौरु चेटीचंड खे मल्हाइण जी तमामु घणी ज़रूरत आहे। इन जे बारे में तव्हांजा छा वीचार आहिनि? ॾिसो, सिंधियुनि जे प्रागट्य जो ॾींहुं, सिंधियुनि जो इष्ट देवता साईं झूलेलाल चेट जे महीने में बीज जे शुक्ल पक्ष में प्रागट थियो। सिंधियुनि जा सभु दुख दूर थिया। सिंधी उन ॾींहं खे पंहिंजो नओं साल करे मञनि था ऐं सिंधियत ॾींहुं, उन ॾींहं खे सिंधियत ॾींहुं इन करे बि चयो वेंदो आहे जो सभई सिंधी हिंद में हुजनि, सिंध में हुजनि, चाहे कहिड़े बि मुल्क में हुजनि, पर उन ॾींहं खे पंहिंजो सिंधी भाउ विसारींदो कोन्हे को, किथे बि हूंदो पर झूलेलाल जे मंदर में वञी मथो टेकणु कोन भुलिजंदो। ऐं सिंधियत जो ॾींहुं प्लस में नओं साल इन करे ई मल्हायो वेंदो आहे छो जो असांजे इष्ट देवता जे प्रागट्य जो उहो ॾींहुं आहे ऐं सिंधियत खे बचाइण जो उहो ॾींहुं जंहिंखे चइजे भई जे साईं झूलेलाल प्रगट ई न थिया हुजनि हा त शायदि सिंधियत बचे न हा। इन करे उनखे सिंधियत जो ॾींहुं बि करे मञियो वेंदो आहे। हिते भारत में झूलेलाल जा मंदिर किथे किथे आहिनि? हाणे हिन जे अहमदाबाद जे गांधीनगर में झूलेलाल जो शाही मंदिर आहे, बड़ौदा जे अंदरि आहिनि, इंदौर जे अंदरि साईंअ जा सुठा मंदिर आहिनि, गांधीधाम में साईं जा सुठा मंदिर आहिनि, बम्बईअ में साईं जा, कल्याण में साईं जा सुठा मंदिर आहिनि। अहिड़े नमूने हिंदुस्तान जे भिन्न भिन्न जॻहियुनि ते जिते जिते सिंधियुनि जो मुख्य स्थान आहे, मुख्य बाज़ार आहे, जिते सिंधियुनि जी का कॉलोनी आहे, उते साईं झूलेलाल जो मंदिर न हुजणु इहा ॻाल्हि थियणी कान्हे का। पर हाणे भिन्न भिन्न प्रकार जा अलॻि अलॻि जॻहियुनि ते अलॻि अलॻि नमूने सिंगारियल साईं जा मंदिर आहिनि। फॉरेन में बि घणनि ई हंधि साईं जा मंदिर आहिनि। हाणे उन फॉरेन जी हिकु लिस्ट त ॾाढी ॾुखी आहे गॾु करणु, पर मूंखे लॻे थो सिंधियुनि जो काई अहिड़ी जॻह ख़ाली न हूंदी जिते झूलेलाल जो मंदिर न हुजे। अलॻि अलॻि जॻहियुनि ते चेटीचंड जो त्योहार अलॻि अलॻि नमूने मल्हायो वेंदो आहे, हुनजी काई ॼाण आहे तव्हां? हा, हिन जी अॻे असांजे अहमदाबाद में जेको सिंधियुनि जो चेटीचंड जो ॾिणु मल्हायो वेंदो हो सो पांचकुआ तां हिकिड़ी शाही सरगस निकिरंदी हुई, रेवड़ी बाज़ार थी करे, रिलीफ रोड थी करे ऐं विजड़ी घर ते उनखे परवान माना उते समाप्त थींदी हुई ऐं उन में उठ गाॾियूं, ट्रकूं, झांकियूं, अलॻि अलॻि प्रकार जूं झांकियूं, जंहिंमें हिकु सामाजिक मैसेज ॾियण वारियूं झांकियूं बि हूंदियूं हुयूं, पॉलिटिकल मैसेज बि हूंदो हो। जीअं हाणे मां तव्हांखे ॿुधायां भई बेटी बचाओ, त घणी संस्थाऊं अहिड़ियूं हूंदियूं जेको बेटी बचाओ खे पंहिंजो हिकिड़ो मोटो ठाहे करे अहिड़ी सरगस में अहिड़े नमूने जी झांकी पेश कनि भई जीअं भई बेटी बचाओ, या भई पंहिंजे नमूने सफ़ाई जी झुंबेश, त सफ़ाई जी झुंबेश खे खणी करे बि घणेई संस्थाऊं अहिड़ियूं आहिनि जेके भई पंहिंजे नमूने सफ़ाईअ जे बारे में भई जिते साफ़ सफ़ाई आहे उते परमात्मा आहे, अहिड़े नमूने जो कुझु न कुझु मैसेज ॾेई करे पॉलिटिकल मैसेज बि चई सघिजे थो, सामाजिक मैसेज चई सघिजे थो, तंहिंखां सवाइ धार्मिक मैसेज जीअं त असांजा झूलेलाल सर्व धर्म संभाव वसुदेव कुटुंबकम में मञींदड़ हुआ। इन करे असांजो जेको धर्म आहे, तूं बि रहो मां बि रहां, तूं बि ख़ुशि थी करे ज़िंदगी गुज़ार, असां बि ख़ुशि थी ज़िंदगी गुज़ारियूं। असांजे झूलेलाल मिर्ख शाह बादशाह खे सम्झायो त भाई तूं हिंदुनि जे मथां ज़ुल्म न कर, ही बि हिकु ई परमात्मा जी औलाद आहिनि। परमात्मा जेॾी महिल बालक जनम वठे थो तेॾी महिल न हिंदू आहे न मुस्लमान आहे, उहा ख़बर कंहिंखे ई कान्हे, बालक त बालक जहिड़ो ई आहे।
पर ही त सभु धर्म जेके सभु ठहिया पोइ ठहिया आहिनि। ऐं झूलेलाल त सभिनी खे सर्व धर्म समभाव जो प्रचार कयो। त अहिड़े नमूने सामाजिक मैसेज बि झांकियुनि जे माध्यम सां अॻे अहमदाबाद में ॾिना वेंदा हुआ। हा, बम्बईअ में हिकु ई जॻह ते सभई सिंधी भाउर गॾजनि था, उते हिकु ई जॻह ते सभु झांकियूं अलॻि अलॻि करे ऐं उन्हनि जो प्रदर्शन थिए थो। ऐं उते ई पंहिंजे नमूने सेसा विरहाइणु, पंहिंजे नमूने खाधा खाइणु, सिंधी खाधनि जा स्टॉल अलॻि, अहिड़े नमूने अलॻि अलॻि प्रकार सां मल्हाया वञनि था। ऐं गांधीधाम में आहे, हिकु ई जॻह ते मल्हाइनि था। उन्हनि मंदरनि जे प्रांगण में सुठियूं भॻतूं थियनि थियूं, सुठा प्रोग्राम थियनि था। सिंध जा जेके नाम्यारा कलाकार अची करे पंहिंजे गीत संगीत ऐं पंहिंजे सिंधी कलामनि सां माण्हुनि खे विंदराइनि था। अहिड़े नमूने सिंधियत खे बरक़रार रखण जा बि घणेई उपाव चेटी चंड ते कया वञनि था। तव्हांखे लॻे थो त जेको असां हींअर करे रहिया आहियूं सिंधियत ॾींहुं चेटीचंड खे मल्हाए रहिया आहियूं, त अॼु जी जेका जनरेशन आहे, असांजा जेके सिंधी नौजवान आहिनि, छा उहे ख़ुशी ख़ुशी असां सां गॾु हिननि त्योहारनि में जुड़नि था पिया? हा, जुड़नि था, पर जुड़ण जा तरीक़ा कुझु अलॻि अलॻि आहिनि। अॻे छेॼ लॻंदी हुई, असांजे समय ते छेॼ लॻंदी हुई। हाणे खणी थोरो अंग्रेजी टोन ते या भई कुझु डांस जो जेको तरीक़ो आहे सो मटियल आहे। हिन जी कॾहिं कॾहिं छा आहे, समय जे अनुसार असांखे बि थोरो परिवर्तन आणणु घुरिजे। मूंखे यादि अचे थो, हिन साल खां अॻे साल हिकिड़ी धुन पई हलंदी हुई चेटीचंड जे मेले में, सुहिणा रस्ता था सजन मुंहिंजो ठरे पियो मन। हाणे हीअ धुन जंहिं बि गायक ठाही आहे, उन एतिरो त सुठो उन में म्यूज़िक भरियो आहे, एतिरा त सुठा शब्द आहिनि त जवाननि जा पेर उन गीत ॿुधण खां सवाइ, उन गीत ॿुधण खां पोइ थिरकण खां सवाइ रही नथा सघनि। इहो मुंहिंजो प्रत्यक्ष आज़मूदो कयल आहे त जवान त जुड़ंदा ई जुड़ंदा। अॻे असां छेॼ हणंदासीं, छेॼ हींअर बि के जवान हणनि था, पर छेॼ खे उत्साहित करण जे लाइ असां जहिड़नि माण्हुनि खे अॻियां अचिणो पवंदो। छेॼ हिकु लोक नृत्य आहे। जॾहिं साईंअ जे प्रागट्य ते कारण ते असां सिंधियुनि सभिनी छेॼ हणी करे, जीअं गुजरात में ॾौका हणंदा आहियूं नवरात्रनि जे उत्सव ते, तीअं चेटीचंड ते बि छेॼ हणी वेंदी आहे। ऐं छेॼ हिकु प्रतीक आहे ख़ुशीअ जो, त असांखे उन ॾस में बि अॻिते वधणु घुरिजे, सिंधियुनि जी छेॼ खे अॻिते वधाइणु घुरिजे ऐं जवाननि खे खणी करे छेॼ जा कॉम्पिटिशन रखणु घुरिजनि। ऐं अहिड़े नमूने जिते किथे पंहिंजी सिंधी संस्कृति खे वधाए सघिजे थो। असांजो हिंदू धर्म महान धर्म आहे ऐं उन में बि जेके सिंधी हिंदू आहिनि उहे हिकु शाहूकार संस्कृति जा मालिक आहिनि। उन जे बारे में असांजे नौजवाननि खे कुझु वधीक ॼाण ॾींदा? हिन जी सिंधी ऐं सिंधू धर्म ऐं सिंधियत, असां सभु 5000 साल सिंधू संस्कृति जा वारिस आहियूं। असांजी अवाली में अवाली संस्कृति जेका सिंधू नदीअ ते, जिते वैद पुराण सभु जेके जिन जी स्थापना जेका थी, जिन जो माना रचना थी, सा सिंधू नदीअ जे किनारे ते थी। ऐं असांजी सिंधू संस्कृति झूने में झूनी संस्कृति आहे ऐं सनातन धर्म खे मञींदड़ संस्कृति आहे। हिन जी तव्हांखे ख़बर हुजे त असांजो जेको अॻे सिंध में हा, से ॿई धर्म हूंदा हुआ, हिकु जल ऐं जोत जी पूॼा, ॿियो माता पंथी। माता पंथी माना असांजे सिंध में हिंगलाज माता जो मंदरु आहे। साईं झूलेलाल जी जॾहिं माना पंहिंजे नमूने हिंगलाज माता जा दर्शन करण बि साईं झूलेलाल पाण वियल आहिनि। माना असांजो धर्म जेको आहे सो माता पंथी ऐं झूलेलाल जो। बाक़ी उन में उमेरो, उन में जीअं वक़्तु वञण सां पोइ जेके ॿिया संप्रदाय आया, ॿिया धर्म अॻिते वधिया। सिंध में सिख धर्म बि हो। सिख धर्म खे बर्पा थिए 500 साल जे आसपास, 450-500 साल थिया हूंदा। त जॾहिं मुग़लनि जो हिंदुनि जे मथां ज़ुल्म वधी वियो, तॾहिं गुरु गोबिंद सिंह साहिब सिंध वारनि खां बि मदद घुरी, भई तव्हां बि असां सां शामिलु थियो। तंहिंखां पोइ सिंध में बाबा धनराज साहिब साईं हूंदा हुआ,
जिन सां गुरु गोबिंद सिंह साहब जी रूबरू मुलाक़ात थी ऐं पहिरियां मसंद बाबा धनराज साहब हुआ जिन सिंध देश में गुरु ग्रंथ जो भी प्रचार कयो, गुरु ग्रंथ साहब जो सिख धर्म जो प्रचार कयो। अहिड़े नमूने सिंध में भी गुरु ग्रंथ साहब जो ऐं सिख धर्म जो प्रचार हलियो। असांजो धर्म सनातन धर्म आहे, पर हिंदू धर्म में सिख धर्म बि अची थो वञे। इन करे असांजे सिंधियुनि सिख धर्म सां बि सुठो लाॻापो रखियो, छो जो सनातन धर्म सां लागू करण जी माना आहे सिख धर्म। अहिड़े नमूने सिंधी जल जोत जी पूजा कनि था, सिख धर्म खे बि अपनाइनि था, सिख धर्म खे बि स्वीकार कनि था, अंगीकार कनि था। माता जा उपासक बि आहिनि। सभु धर्मनि में वञे पर पंहिंजे इष्ट देव खे कॾहिं बि न भुलिजणु घुरिजे। सभिनी खे नमस्कार आहे, सभिनी खे असांजो प्यार भरियो वंदन आहे, पर पंहिंजे इष्ट देवता खे असांखे कॾहिं बि न भुलिजणु घुरिजे। इहा हिकु सनातन सत्य ॻाल्हि आहे। तमामु सुठी ॻाल्हि तव्हां असांजे नौजवाननि खे ॿुधाई त सभिनीनि मंदरनि ऐं टिकाणनि में वञे, सभी देवी देवताउनि खे नमन कजे, पर पंहिंजे इष्ट देवता खे कॾहिं न विसारिजे। हींअर तव्हां असांजे सिंधी व्यूअर्स खे हिकु मैसेज ॾींदा। हिन जी मुंहिंजी त सभिनी सिंधी भाउरनि भेनरुनि खे हिकिड़ी निमाणी वेनती आहे, जिते बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। चेटीचंड जे नए साल जूं तव्हां सभिनी खे मणे मणे मुबारकूं। पर हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहींदुमि, सभिनी खे नमस्कार कयो, पर पंहिंजे अबे खे, पंहिंजे इष्ट देव लाल साईंअ खे कॾहिं बि न विसारियो। घर जे अंदरि अखो पाइण जी रीत अपनायो, जल ऐं जोत जी पूजा कयो। सिंधियुनि जो वार बि कॾहिं विंगो कोन थींदो। जॾहिं असांखे मुसीबत में लाल साईं हेॾी रक्षा करे असां सिंधियुनि जी लाया सजाया कया, त मुंहिंजो सभिनी सिंधी भाउरनि खे जेके हिंद में आहिनि, सिंध में आहिनि, चाहे कहिड़े बि देश प्रदेश में आहिनि, पर मुंहिंजो उन्हनि सभिनी खे हथ जोड़े हिकिड़ी वेनती आहे त पंहिंजे सिंधी धर्म खे, पंहिंजे सिंध खे, पंहिंजे इष्ट देव खे कॾहिं बि न भुलिजो। अखे जी जल ऐं जोत जी पूजा हमेशह कंदा ई रहो। हिन जी ॿी बि मुंहिंजी हिकिड़ी वेनती आहे त सभिनी सिंधी भाउरनि खे भाषा भले कहिड़ी बि ॻाल्हायो, कहिड़ी बि तव्हांजे व्यवहार में अंग्रेजी अचे, हिंदी अचे, प्रादेशिक भाषा हुजे, भले हुजे, पर पंहिंजी सिंधी भाषा जिते बि कंहिं बि सिंधीअ सां गॾिजो त सिंधी ॻाल्हाइणु न विसारियो। घर में त सिंधी ॻाल्हायो। ख़ासि करे जवान भेनरुनि खे ऐं माताउनि खे मुंहिंजी इहा निमाणी वेनती आहे त पंहिंजनि नंढनि ॿारनि सां घर में त सिंधीअ में ॻाल्हायो, ॿाहिरि वञो था स्कूल में भले हिंदीअ में ॻाल्हायो, अंग्रेजी में ॻाल्हायो, पर पंहिंजे घर में उन्हनि ॿारनि खे सिंधीअ में ॻाल्हायो ऐं ॻाल्हाइणु सेखारियो। मां त वॾे फ़ख़्र सां चवंदुसि त मुंहिंजे घर जे अंदरि सभई मुंहिंजा 2 पोटियूं ऐं 1 पोटो सिंधीअ खां सवाइ काई बि भाषा न ॻाल्हाईंदा आहिनि। बराबरि। अॼोकी तारीख़ में जीअं त इंग्लिश मीडियम में ॿार पढ़नि था पिया, इंग्लिश बराबरि हिन ज़माने जी घुर्ज आहे। अॻियां वधण जे लाइ इंग्लिश लैंग्वेज सिखणु तमामु घणी ज़रूरी आहे, छो जो उहा असांखे रोज़गार ॾिए थी। हिंदी भाषा असां इन करे था ॻाल्हायूं छो जो उहा असांजी राष्ट्रभाषा आहे, ऐं ॿियूं रीजनल लैंग्वेजिस असां सिखूं था छो जो असां पखिड़ियल आहियूं। भारत जे कुंड कुंड में असां विछड़ियल आहियूं, यानी असां जिते रहूं था उतां जी लोकल भाषा बि असांखे सिखणी थी पए पई। पर असांजी मातृभाषा सिंधी आहे, जंहिंखे असांखे कॾहिं बि न विसारणु घुरिजे, छो जो चवंदा आहिनि त जंहिंमें माउ ॾिनी लोली उहा आहे मिठड़ी सिंधी ॿोली, उनखे मां कीअं विसारियां। त इहे अखर असांखे पंहिंजनि वॾनि जा यादि रखणु घुरिजनि ऐं पंहिंजी सिंधी भाषा खे कॾहिं बि न विसारणु घुरिजे। घटि में घटि घर में त पंहिंजनि मिटनि माइटनि सां, पंहिंजनि ॿारनि सां, पंहिंजनि यारनि दोस्तनि सां सिंधीअ में ई ॻाल्हाइणु घुरिजे। बिल्कुलु, मां तव्हांजी ॻाल्हि सां यकराए सहमत आहियां त घर में त एटलीस्ट असांखे सिंधीअ में ॻाल्हाइणी घुरिजे। इन ई शुभ संदेश सां असां हींअर मोकिलायूं था। तव्हां असांजे मंच ते आया, असांखे तमामु घणी सुठी ॼाण ॾिनी, तव्हांजा शुक्राना। महिरबानी, आभार। दोस्तो, हींअर वक़्तु थियो आहे मोकिलाइण जो। मूंखे उमेदु आहे त तव्हांखे ही असांजो प्रोग्राम पसंदि आयो हूंदो।
वरी अहिड़े कंहिं बहितर प्रोग्राम सां गॾु तव्हांजे साम्हूं असां थींदासीं। तेसिताईं नमस्कार।